वाही बांधी वेझो 5 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़त्ल थियल नीगर जो केस दाख़िल कयो वियो आहे। 16 वरनि जे मुबारक बबर जो क़त्ल केस सुलेमान बबर, साले वज़ीर बबर ऐं अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस क़त्ल केस दाख़िल करण बाद साले ऐं वज़ीर बबर खे गिरफ़्तार करे वरितो। अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। वाही बांधी वेझो 5 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़त्ल थियल नीगर जो केस दाख़िल कयो वियो आहे। 16 वरनि जे मुबारक बबर जो क़त्ल केस सुलेमान बबर, साले वज़ीर बबर ऐं अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस क़त्ल केस दाख़िल करण बाद साले ऐं वज़ीर बबर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। वाही बांधी मां 5 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़त्ल थियल नीगर जो केस दाख़िल कयो वियो आहे। 16 वरनि जे मुबारक बबर जो क़त्ल केस सुलेमान बबर, साले वज़ीर बबर ऐं अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। पुलिस क़त्ल केस दाख़िल करण बाद साले ऐं वज़ीर बबर खे गिरफ़्तार करे वरितो। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ वाही बांधी जे रिपोर्टर आबिद लाशारी खां। आबिद, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी बिल्कुल, वाही बांधी लॻ 5 ॾींहनि जे आहे कंदो बबर में नीगर मुबारक बबर जो बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिंजो अॼु ड्रिंगबाला थाणे में 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें सुलेमान, वज़ीर ऐं ॿिया जेके हिकु नामालूम शामिल आहिनि। संदसि वारसनि जो चवणु आहे त मूंखां ज़ुल्म थियो आहे ऐं इंसाफ़ कयो वञे, जॾहिं पुलिस जेका 2 जवाबदार वज़ीर ऐं ॿियो गिरफ़्तार कयो वियो आहे। ठीकु आहे आबिद लाशारी, महिरबानी तव्हांजी तफ़सील ॾियण जे लाइ।